नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त आर्मी पब्लिक स्कूल पिशावर में थियल इंसानियत सोज़ वाक़े जी यादि में खिपरो में अॼु हरख आली है। खिपरो जे गवर्नमेंट इस्लामिया हाई स्कूल खिपरो में आर्मी पब्लिक स्कूल पिशावर सानिया जी यादि में तकरीब मुनक़द कई वई है। इन मौके ते गवर्नमेंट इस्लामिया हाई स्कूल जे ॿारनि पारां आर्मी पब्लिक स्कूल पिशावर में 16 दिसंबर 2014 में थियल शहीद गुलनि जहिड़नि ॿारनि खे राज तहसीन पेश कयो वियो। इन मौके ते पिशावर सानिया बाबति स्कूल जे प्रिंसिपल अब्दुल गनी बोज़दार, इक़बाल बहलम ऐं शागिर्दनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त साईं महिरबानी अवामी न्यूज़ वारनि जे रू रवां साईं रज़ाक राजपूत जी ऐं उनजी टीम जी जो 16 दिसंबर 2014 पिशावर जे आर्मी पब्लिक स्कूल में जेको दहशतगर्दी जो वाक़ियो पेश आयो, उन सिलसिले में उन ॾींहं खे यादि ताज़ा करण जे सिलसिले में हिते कई आहे। असीं उन वालदेन ऐं उन ॿारनि 14 ॿारनि खे ख़राज तहसीन पेश कयूं था। सानिया पिशावर आर्मी पब्लिक स्कूल का आज 7वीं बरसी है। दिल आज भी उसी तरह खून के आंसू रो रहा है। पिशावर में जिस तरह ज़ालिमों ने, दहशतगर्दों ने मासूम बच्चों पर गोलियां बरसाई, उन्हें शहीद किया, आज भी वो गम ऐसे ही ताज़ा है और हमेशा रहेगा। आज हमने इसी सिलसिले में अपने स्कूल में सुबह कुरान ख़वानी और दुआ का बंदोबस्त किया। उनके ईसाल सवाब के लिए दुआ कराई गई। वो ॾींहुं 16 दिसंबर 2014 में आर्मी पब्लिक स्कूल पिशावर में जेके दहशतगर्दनि बम गिराई असांजा मोहतरम 7 उस्ताद ऐं 137 शागिर्द ऐं हिकु प्रिंसिपल खे शहीद कयो वियो। ऐं इन ॾुख ते असां इन मरहूमनि जे शामिल आहियूं ऐं दुआ फरमाईंदा त अल्लाह से जन्नत अल फिरदौस में अल्लाह मक़ाम फरमाईंदो। ॾींहं ते 16 दिसंबर 2014 में जेके आर्मी पब्लिक स्कूल पिशावर में जेके असांजा जेके प्यारा शागिर्द ऐं 7 मोहतरम उस्ताद ऐं जेके हिकिड़ो प्रिंसिपल साहिबु जेके शहीद कया विया हुआ, असां उन्हनि जे ॾुख में शामिल थी आहियूं। दुआ कयूं था त जीअं अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत अता फरमाए। तालिबाननि जेको मासूमनि ते त बम नाखिया, 136 शागिर्द जेके माना मारिया हुआ, शहीद थिया, 7 उस्ताद उन सां गॾु उन भाइनि सां गॾोगॾु असीं शरीक आहियूं शहादत। जीअं त अॼु जेके ॾुखनि जा ॾींहं आहिनि, उन्हनि में हिकिड़ो ॾींहुं अॼु 16 दिसंबर ब्लैक डे बि आहे, छो त इन्हनि में केतिरा ई मासूम बच्चा जेके पंहिंजी माउनि खां विछड़ी विया, उन्हनि जे ॾुखनि में असीं भरपूर जा शरीक आहियूं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है तो अल्लाह से उन्होंने जन्नत अल फिरदौस में अता फरमाए। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।